मुत्तहिदा इतिहाद अब्बासिया इंटरनेशनल सूबाई सदर लियाकत अली खुहारो ऐं सूबाई जनरल सेक्रेटरी बशीर अहमद अब्बासी लाड़काणो कल्होड़ा हाउस ते पहुची साबका एमपीए ऐं चीफ सरदार मोज़म खान अब्बासी सां मुलाक़ात कई। हिन मुलाक़ात में सियासी ऐं समाजी ऐं तंज़ीमी मामलनि ऐं कुछ अहम इशूज़ ते गुफ्तगू कई वई। उन बैदि लियाकत अली खुहारो ऐं बशीर अहमद अब्बासी मोरो पहुची मुत्तहिदा इतिहाद अब्बासिया इंटरनेशनल जो मरकज़ी सदर सादुल्ला खान कल्होड़ो सां मुलाक़ात कई। तंज़ीमी मामलनि ऐं हर हलंदड़ ताज़ी सूरतहाल ते गुफ्तगू कई वई ऐं तय कयो वियो त जल्द मरकज़ी अॻवाननि ऐं सूबाई ऐं डिवीज़नल ऐं ज़िलनि जे उहिदेदारनि जी मीटिंग कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।